जे हान हारी कोहारियल ही ॾींहं बि घारे वेंदासीं छो पेर पसारे वेठो आ उथ डूंगर ॾारे वेंदासीं। नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी इलेक्शन बाबति ख़ुसूसी नशरियात जे पोल सेंटर में मां आहियां तस्वीर संदीलो। उथ डूंगर ॾारे वेंदासीं जॾहिं ॻाल्हि थी अचे त डूंगर जेको आहे हिकु त ॾाढ जी अलामत आहे, ताक़त जी अलामत आहे। उन सां गॾोगॾु जॾहिं ससुई पुन्हूअ जो पेरो खणी पई वञे त उनजे लाइ डूंगर ऐं डूंगर जा लक ऐं जेके रस्ता हुया उहे बि रुकावट हुया। तंहिंजे करे चयईं त आॾो टकर टर मतां रोह रतियूं थी। तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि जो बि हिकिड़ी ज़ाहिद शेख जो शेर आहे त टकर सां टकर पंहिंजो टकर बणिजी रहणो आहे। तंहिंजे करे सिंध जे माण्हू खे टकर सां टकर जे लाइ एतिरो ई ताक़तवर थियण जी ज़रूरत आहे, छाकाणि त मक़ामी तौर ते जागीरदारी निज़ाम वॾेरा ऐं सरदार ऐं भोतार आहिनि। वरी सूबाई लेवल ते ॾिसो त हीअ सियासत जा जेके अनोखा रंग आहिनि ऐं जेके मफ़ाहिमती पॉलिसियूं आहिनि ऐं नतीजा तव्हांजे साम्हूं आहिनि। 5 सालनि खां वठी क़ौमी लेवल ते बि असांखे ललकारियूं आहिनि। सिंध जी वहदत, तव्हांजो वजूद, तव्हांजा इदारा ऐं तव्हांजा इलाइक़ा तमामु घणी हिकिड़ी तकलीफ़ वारी सूरत हाल आहे सिंधी माण्हुनि जे लाइ, सिंध जे लाइ। ऐं हीअ इलेक्शन जेका आहे उहा ई तयन कंदी तव्हांजा उम्मीदवार, तव्हांजा वोट ऐं तव्हांजी तक़दीर सभु हिक ॿिए सां लाॻापियल आहिनि। तंहिंजे करे सिंध जेका हिन वक़्तु 2013 जी इलेक्शन ॾांहुं वञी रही आहे उहा हिकु नई सूरत हाल आहे। ऐं 40 सालनि खां वठी जेको सहर हुयो नारनि जो, नज़रनि जो, क़यादत जो, उहो बि हिन वक़्तु न रहियो आहे। तंहिंजे करे हीअ इलेक्शन जेका आहे इंतिहाई हिकु नई इलेक्शन हूंदी ऐं हीअ जेका चूंड हूंदी ऐं जेके चेहरा हूंदा उहे बि बिल्कुलु किथे किथे तक़रीबन साॻा चेहरा आया आहिनि, किथे किथे नवां चेहरा आया आहिनि। पर छाकाणि त नओं दौरु आहे तंहिंजे करे नवां चेहरा, नवां उम्मीदवार ऐं नवां माण्हू जेकॾहिं ईंदा त यकीनन हिकिड़ो तजुर्बो नओं बि थींदो। तंहिंजे करे अॼु असीं जेका ट्रांसमिशन असांजी अॼु आहे उहा सिंध जी इलेक्शनी सूरत हाल ते आहे। ऐं इलेक्शनी सूरत हाल में हिन वक़्तु 2 पार्टियूं जेके आहिनि, पीपुल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग फंक्शनल जेका आहे उन्हनि पंहिंजे उम्मीदवारनि जो ऐलान कयो आहे। जेतोणीकि पीपुल्स पार्टी अञा किथे किथे जेको आहे मुंझारे जो शिकार आहे ऐं हतमी लिस्ट जो ऐलान न कयो आहे। पर फंक्शनल मुस्लिम लीग जेको आहे अॼु क़ौमी ऐं सूबाई उम्मीदवारनि जे नालनि जो ऐलान कयो आहे। अॼु असीं हिन सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। मूंसां गॾु तजदीद निगार मंज़ूर सोलंकी साहब मौजूदु आहे त सूरत हाल छा आहे, फंक्शनल जा किथे किथे मुक़ाबला थींदा ऐं पीपुल्स पार्टी खे किथे किथे जेका आहे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। सोलंकी साहब, महिरबानी तव्हांजी। फंक्शनल लीग जूं कुल केतिरियूं सीटूं आहिनि, किथे किथे उम्मीदवार बीहारनि था पिया, मजमूई तौर ते थोरो नाज़रीन खे ॿुधाए त पोइ अॻिते जीअं असीं वधी सघूं। अच्छा, मां सम्झां तस्वीर सिंध में क़ौमी असेंबलीअ जूं 61 सीटूं आहिनि। 61 सीटुनि मां मोरारलेस 20 सीटूं जेके आहिनि से कराचीअ जूं आहिनि ऐं 41 सीटूं कराचीअ खां सवाइ बाक़ी जेका सिंध आहे उन जूं 41 सीटूं बचनि थियूं। कराचीअ मां बि 2-3 सीटूं पीपल्स पार्टी खटे थी, ख़ासि करे लियारी वारी ऐं मरीर वारी। उहा जेको आहे सो मलीर वारी जेका 257-58 वारी जेका सीट आहे शेर मोहम्मद बलोच वारी, उते सूरत हाल हिन दफ़े तब्दील अथव। छाकाणि त हकीम बलोच जेको पीपल्स पार्टी जो असर वारो माण्हू हुयो उहो छॾे पाण इलेक्शन में बीठो आहे। ऐं शेर मोहम्मद बलोच वरी ऐलान कयो आहे त मां उतां कोन बीहंदुसि। चवण मुंहिंजो मक़सदु आहे तस्वीर त कराची बि यकीनन सिंध आहे ऐं कराचीअ जूं जेके सीटूं आहिनि उन्हनि ते त घण तरफ़ मुक़ाबिलो आहे। पर कराचीअ खे छॾे करे बाक़ी जेका सिंध बचे थी उन में जिथे प्योर सिंधी वोट आहे उते पीपल्स पार्टीअ जो ऐं पीपल्स पार्टीअ जे जेके आहिनि से मुखालफ़नि जो सख़्तु मुक़ाबिलो आहे। अॼु मां सम्झां थो त 12 या 14 मुस्लिम लीग पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जिन सीटुनि जो ऐलान कयो आहे, ख़ासि करे क़ौमीअ जो, मां सम्झां थो त अॼोके हिन तव्हांजे प्रोग्राम में उन खे जेकॾहिं फोकस कजे या उन्हनि ते जेकॾहिं जेको आहे सो थोरी नज़र विझिजे त उन मां थोरो अंदाज़ो थींदो त फंक्शनल लीग जा जेके सिंध में क़ौमी असेंबलीअ ते मज़बूत उम्मीदवार आहिनि उहे किथे किथे आहिनि। सभिनी खां अॻु में त फंक्शनल जी जेका सांगड़ वारी जेका शहर वारी सीट आहे उहा त यकीनन हुननि जी आहे, उहा हुननि खां कॾहिं बि जेको आहे सो कंहिं कान खटी आहे। तंहिंजे करे उन जो अॼोकी सीट में त उन जो ज़िक्र ई कोन्हे को। ॿियूं जेके हिननि सीटूं अनाउंस कयूं आहिनि से हिकिड़ी आहे 204 जेका क़ौमी असेंबली। जेकॾहिं असां पंहिंजे नाज़रीन खे 2002 जी इलेक्शन जेका थी हुई मुशरफ वारे दौर में, उनखां पोइ 2008 वारी इलेक्शन जेका आहे उहा इन जे करे काउंट हाणे न थींदी त
त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत हुई, जंहिंजे करे टर्न आउट बि तमामु घणो हो। जेके माण्हू 50,000 वोट खणंदा हुआ उन्हनि माण्हुनि लख खां बि ॻाल्हि टपाए छॾी। उहे बेनज़ीर साहिब जो वोट हुयो। हाणे बेनज़ीर साहिब जो वोट कोन्हे, हाणे पीपुल्स पार्टी वॾेरनि जी पार्टी जेका जोड़ तोड़ तव्हां ॾिसो पिया सिंध जे अंदरि ऐं माण्हुनि में बि इहा फील साॻी आहे त हीअ वॾेरनि जी ऐं भोतारनि जी पार्टी बणिजी वई आहे। त 2002 ऐं 2008 खां हिन वक़्तु जेका 2013 में इलेक्शन थी रही आहे उन में किथे किथे मुक़ाबिलो थींदो, किथे किथे पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार जेको आहे सो उहो हाराए सघनि था, शिकस्त खाई सघनि था। हा, तस्वीर हाणे ॻाल्हि आहे त सभिनी खां अॻु में मां सम्झां थो त लाड़काणे खां शुरू कजे। लाड़काणे जो जेको शहर वारो तक आहे 204, उते 2002 में अनवर भुट्टो हो, 2008 में जेको आहे सो शाहिद भुट्टो आयो उते। हाणे शाहिद भुट्टो जीअं जो जेको आहे सो चूंडिजी आयो त हींअर उहा सीट शाहिद भुट्टे ऐलान कयो आहे त मां जेको आहे सो आज़ादु उम्मीदवार बीहंदुसि। हिन वक़्त ताईं पीपुल्स पार्टी फ़ैसिलो न करे सघी आहे त इहा सीट कंहिंखे ॾिजे। उन ते फंक्शनल मुस्लिम लीग मोहतरमा असांजी सिंध यूनिवर्सिटीअ जी प्रोफेसर सनी उस्ताद महताब अकबर राशिदीअ खे उते सीट मिली आहे। हाणे लाड़काणे शहर में सूरत हाल इहा आहे त लाड़काणे शहर में शेख बिरादरीअ जो कम्यूनिटीअ जो वॾो वोट आहे। उन में नज़ीर शेख 2-3 ॾींहं अॻु में जेको अॻूणो तहलके नाज़िम हो, पीपुल्स पार्टीअ जो अहम माण्हू हो, उन जेको आहे सो मुस्लिम लीग छॾे पीपुल्स पार्टी छॾे फंक्शनल मुस्लिम लीग में शमूलियत जो ऐलान कयो आहे। साॻे तरीक़े सां महताब राशिदी उहा जेका आहे सा उन जो बि हिकिड़ो पंहिंजो नालो ऐं उनजी पंहिंजी इज़त ऐं उनजो पंहिंजो हिकिड़ो मक़ामु आहे। शेख बिरादरीअ जी जेका आहे सा उनजो बि हिकिड़ो मक़ामु आहे। ॿियो लाड़काणे ॿुधो मंज़ूर साहिबु, शेख बिरादरी जा जेके 20-25 वोट आहिनि उते, ऐं हीअ अहम शख़्सियत आहे नज़ीर शेख साहिबु, उहो जॾहिं फंक्शन में वियो आहे त इहा सूबाई सीट बि मुतासिर थींदी, उनजा वोट वेंदा, एन ते वोट वेंदा, माना इहे ॿई सीटूं ख़तरे में आहिनि पीपुल्स पार्टी जूं। बिल्कुलु, मां त सम्झां थो त सूबाई त काफ़ी जेको आहे सो उते मज़बूत पोज़ीशन थी वेंदी। नज़ीर शेख साहिबु हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि तस्वीर मूं जेका कल्ह तव्हां जे हिन प्रोग्राम में कई उहा इहा आहे त लाड़काणे शहर जे अंदरि ख़ुदि क़ौम परस्तनि जो प्रोग्रेसिव माण्हुनि जो वॾो वोट आहे। कामरेड सोभो ज्ञानचंदाणी उते ॾहाकनि खां रहंदो थो अचे, अमान शेख उतां जो आहे, उन खां पोइ GSN जा, अवामी तहरीक जा, तरक़ी पसंद पार्टीअ जा, मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियुनि जा सवनि जे न हज़ारनि जे तादाद में कारकुन आहिनि जेके हिन वक़्त ताईं इलेक्शन जे प्रोसेस खां ॿाहिरि रहंदा आया आहिनि। साॻे तरीक़े सां कल्ह हैदराबाद में जेका सिंध एजेंडा कॉन्फ्रेंस थी आहे सिंध राइटर्स एंड थिंकर फोरम वारनि जी, उन्हनि बि चयो आहे त असां ख़ासि जेके तक आहिनि उन में लाड़काणे शहर वारो तक बि शामिलु आहे, उन में पाण वञी ऐं ॿिटे मकानी निज़ाम जा जेके हामी माण्हू हुआ उन्हनि जे ख़िलाफ़ु कंपेन हलाईंदासीं। इहा कल्ह जेका आहे सा ॿिटो निज़ाम प्लस ॿेटनि वारो अञा मामिलो जेको आहे उहो चिटो न थियो आहे। हाणे उन में लाड़काणे शहर अॻु में निसार खोड़ो जेको आहे सो चूंडिबो आयो आहे। निसार खोड़ो बि जीअं हिकिड़ो हुन में कम्यूनिस्टनि जी ॿोली में हिकिड़ो लंपन प्रोलेतारिया चवंदा आहिनि। कॾहिं जेको आहे सो कंहिं दौर में निसार खोड़ो वारे तक तां हो, पोइ वरी उनखे लाड़काणे वारे तक तां खणी आया। हींअर ख़बर न आहे उन ग़रीब खे काॾे मोकिलींदा। हाणे मसइलो इहो आहे त लाड़काणे शहर में जेको प्रोग्रेसिव ऐं नेशनलिस्ट एलिमेंट आहे उहो, नंबर 2 लाड़काणे में शेखनि जो वोट, ऐं नंबर 3 त लाड़काणे जे माण्हुनि खे हिकिड़ी लाड़काणे जे माण्हुनि जो हिकिड़ो जेको मख़सूस मिज़ाज आहे उन में लाड़काणे जे माण्हुनि खे हिकिड़ी कावड़ बि आहे, जंहिंमें हुननि जी कावड़ इहा आहे त लाड़काणे जहिड़ो क़ाबिल ऐं लाड़काणे जहिड़ो होशियारु ऐं लाड़काणे जहिड़ो बहादुर जेको इलाइक़ो आहे उन में जेको आहे सो ॿाहिरों जेके उम्मीदवार ख़ासि करे जेको आहे सो मोहतरमा फरियाल टालपुर साहिब जे लाइ हू चवंदा रहिया आहिनि त उहा जेके आहिनि से उहा बि आई। ऐं तव्हांखे यादि हूंदो त नएं दिल्ली हाउस में हिकिड़ो जेको आहे सो पीपुल्स पार्टी जे हिननि जो जेके नएं दिल्ली हाउस जेको प्रेसिडेंट हाउस हो उन्हनि जो जेको उते झेड़ो थियो, जंहिंमें मरहूम पोड़ो ख़ान ज़रदारी जो पुटु बिशारत ज़रदारी ऐं जेको आहे सो पीपुल्स पार्टी वारा कुझु पाण में अटकिया हुआ, जंहिंखां पोइ प्रेसिडेंट साहिब ऐं मोहतरमा फरियाल टालपुर उन्हनि खे कढी छॾियो हुतां ज़रदारियुनि खे, बिशारत ज़रदारी खे, पोड़े ज़रदारी जे पुट खे नएं दिल्ली हाउस मां कढियो वियो। हाणे लाड़काणे जे माण्हुनि में इहा हिकिड़ो सेंटिमेंट आहे त असां जेको लाड़काणे जी जेका सिंध जे मथां या पीपुल्स पार्टीअ जे मथां जेका विरासत जो जेको हक़ु हो उहो ॼण मुतासिर थियो आहे। तंहिंजे करे हिन भेरे लाड़काणे में जेको सदाई प्रो PP वोट हूंदो हो सो हिन भेरे लाड़काणे जे वोट जो जेको ट्रेंड हूंदो सो एंटी पीपुल्स पार्टी हूंदो, जंहिंजो मतिलबु एंटी ज़रदारी बि हूंदो हिकिड़ो। छाजे करे त ज़रदारी फैक्टर जो उते थियो आहे त उते जेके भुटा कम्यूनिटी आहे ऐं लाड़काणे जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि में थोरी इहा अनरेस्ट आहे त हीउ जेको आहे सो बेनज़ीर जो शहर आहे, हीउ लाड़काणे वारनि जो शहर आहे ऐं लाड़काणे जे शहर ते ॿाहिरों को माण्हू अचे जेकॾहिं उतां MNA थिए या उते जेको आहे सो अचे पंहिंजी हुकूमत ऐं हुक्मरानी हलाए त उन ते माण्हुनि खे सख़्तु एतिराज़ आहिनि। तंहिंजे करे लाड़काणे शहर में जेकॾहिं प्रोग्रेसिव ऐं नेशनलिस्ट जेको एलिमेंट आहे उहो एक्टिव थियो
ही राइटर थिंकर फोरम वारा थिया, फंक्शनल मुस्लिम लीग वारा थिया, शेख बिरादरी थी। शेख बिरादरी लाड़काणे जो एसेंस आहे, तंहिंजे करे लाड़काणे जो जेको जोहर आहे, लाड़काणे जो जेको अरक आहे, उहो हिन भेरे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु पहिरियों दफ़ो मैदान में ईंदो। ऐं मूंखे अंदाज़ो थिए थो त इहा सीट जेका आहे सूबाई वारी पीपल्स पार्टी जेका सलूज़ कंदी विञाईंदी ऐं महताब राशिदी जे क़ौमी असेंबलीअ जी सीट ते बि अचण जो इम्कान आहे। अच्छा, ॿ शयूं जेके थियूं आहिनि त भुटनि वारी पार्टी, माण्हू जीअं भुट जो नारो हणनि था, उन्हनि जा जज़्बाती लॻाव आहे। भुटनि वारी पार्टी फिरी ऐं जॾहिं भोतारनि वारी पार्टी बणी आहे त उहो भुटनि वारी पार्टी जा जेके वोटर आहिनि, जेके उन जा हमदर्द आहिनि, उन्हनि जो वोट विरहाइबो त काॾे काॾे वेंदो मंज़ूर साहिबु? मां सम्झां थो तस्वीर हाणे इहो पीर साहिबु पागारे ॿ टे ॾींहं अॻु में चयो त सिंध में हिन भेरे जीअं अॻु में सदाईं पाकिस्तान में थींदो रहियो आहे त हिकिड़ो प्रो भुटो वोट रहियो आहे या प्रो पी पी रहियो आहे, ॿियो एंटी पी पी रहियो आहे। हिन भेरे सिंध जे अंदरि जेकॾहिं हिकिड़ो वोट हूंदो त उहो पीपल्स पार्टीअ जे नामज़द थियल वॾेरनि जो हूंदो। छाजे करे त पीपल्स पार्टीअ जे लाइ बि माण्हुनि वटि एतिराज़ आहिनि त हीअ, यानी सभु को इहो थो चवे मुमताज़ भुटे खां वठी करे जेको आहे सो नाहिद ख़ान ऐं जेको आहे सो सफदर अब्बासी ताईं चवंदा हीअ असांजे बेनज़ीर वारी, हीअ असांजे शहीद राणी वारी पार्टी न आहे। तंहिंजे करे जेकॾहिं हिन भेरे को वोट हलंदो त हिकिड़ो हूंदो पीपल्स पार्टीअ जे नामज़द माण्हुनि जो वोट ऐं ॿियो हूंदो हिननि पीपल्स पार्टीअ जे मौजूदह जेके कब्ज़ेदार आहिनि या पीपल्स पार्टीअ जा मौजूदह जेके आहिनि से मकातेदार आहिनि, इन्हनि मकातेदारनि ऐं कब्ज़ेदारनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो एंटी उन्हनि जो जेको सेंटीमेंट या जज़्बो मौजूदु आहे सिंध जे अंदरि, उन जो वोट थींदो। ऐं उन में मुख्य अंदाज़ो इहो आहे त फंक्शनल मुस्लिम लीग जे क़यादत में जेको 10 रुकनी जेको सो सिंध में इतिहाद ठहियो आहे, उहो इतिहाद सॼी सिंध में पंहिंजा उमेदवार मुतफ़िक़ आणण जी कोशिशि कंदो। नतीजे तौर ते सॼी सिंध में अक्सर तकनि ते 2 कैंडिडेट हूंदा, हिकिड़ो पी पी जो कैंडिडेट हूंदो, ॿियो एन टी पी बी कैंडिडेट हूंदो। इन सूरत हाल में पीपल्स पार्टीअ खे वॾे नुक़सान जो इम्कान आहे। अच्छा, असीं त टॉपिक उहा ॿी आहे जेका असांजी मख़सूस सीटुनि वारी, उन ते बि ईंदासीं, उन में बि उहो ज़िक्र थींदो। पर मोहतरमा फरियाल टालपुर जेका मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वारी सीट जेका आहे कंबर शहदाद कोट वारी 207 एन ए ते इलेक्शन फार्म बि भरायो आहे, गुज़िरियल इलेक्शन खटी हुई मोहतरमा जी शहादत खां पोइ। उन्हनि जा नाला ॿिन्ही भेनरुनि जा पहिरें नंबर ते ॿिए नंबर ते आया आहिनि। मख़सूस सीटूं जेके आहिनि औरतूं, छा इन्हनि खे भउ थी पियो आहे छा त असां हेॾो जेकॾहिं हारायूं त असांखे वरी हेॾां चूंडरायो वञे? हा, तस्वीर इहा तमामु अहम ॻाल्हि आहे त फरियाल टालपुर साहिबु नवाब शाह मां, लाड़काणे मां मोहतरमा अज़रा फज़ल पेचियो साहिबु आहे, उन्हनि जो बि जेको आहे सो उहो तक रहियो आहे। पर पीपल्स पार्टी जे क़यादत जेको आख़िरी वज़ीर अज़म हो पीपल्स पार्टी जो राजा परवेज़ अशरफ जेको पी पी पार्लियामेंट जो जनरल सेक्रेटरी आहे, उन जेका लिस्ट जारी कई आहे त उन में जेके औरतुनि जी मख़सूस सीटूं उन में पहिरियों नंबर मोहतरमा फरियाल टालपुर जो आहे, ॿियो नंबर अज़रा फज़ल पेचूअ जो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त हुननि खे मिसाल उन्हनि जा मुख़ालिफ़ या हुननि जा कारकुन इहो था चवनि त ख़ुदा न ख़ास्ता छा भला इहो इम्कान आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कॾहिं जेको आहे सो मख़सूस सीट ते कान वेठी। हा, हिकिड़ी सिचुएशन में उन बि इहो सोचियो हो जॾहिं हुनखे जॾहिं केॾो डिस्क्वालीफाई करण जे लाइ कोशिशि कई वई। पीपल्स पार्टी जी अहम अॻवान प्रेसिडेंट साहिब जी जेका आहे सा भेण आहे, उन खे मख़सूस सीट ते विहारण जो मतिलबु आहे त ख़ुदा न ख़ास्ता ॿियो इन जो मतिलबु इहो आहे त तव्हांजे लाइ हाणे का बि सेफ कॉन्स्टिट्यूएंसी न बची आहे, तव्हांजे लाइ हाणे का बि जेका असां सिक्योर कॉन्स्टिट्यूएंसी न आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो त पीपल्स पार्टी जे अंदरि बि इहो हिकिड़ो ख़ौफ़ ऐं हिकिड़ो सेंटीमेंट मौजूदु आहे त मतां जेको आहे सो अज़रा फज़ल पेचू साहिबा या मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा जेको आहे सो सीट खटी न सघे, तंहिंजे करे हुननि जेको आहे मख़सूस सीट ते हुननि जो नालो अनाउंस कयो आहे। अच्छा, ॿी कहिड़ी सीट आहे त पाण जेके जिथे जिथे चोटी या मुक़ाबला थींदा फंक्शनल जे विच में ऐं पीपल्स पार्टी जे विच में, त लाड़काणे खां पोइ ॿी कहिड़ी सीट आहे जिते मुक़ाबलो थींदो? हा, तस्वीर सीटूं त घटि में घटि मुंहिंजो ख़्यालु आहे त 8 सीटूं सिंध में अहिड़ियूं आहिनि जिते पीपल्स पार्टीअ जे क़ौमी असेंबलीअ जी सीट ते फंक्शनल लीग जो ज़बरदस्त मुक़ाबिलो थींदो। हिकिड़ी त लाड़काणे वारी आहे जंहिं ते पीपल्स पार्टी पंहिंजो कैंडिडेट अनाउंस कंदी फंक्शनल लीग जी, जेको आहे सो मोहतरमा आपा महताब अकबर राशिदी कयो आहे। ॿियो जेको मुक़ाबिलो थींदो सो थींदो हिंगोर जा ऐं राणीपुर वारी जेका क़ौमी असेंबली सीट ते आहे, जंहिं ते हींअर फज़ल शाह जीलानी जेको आहे सो फेडरल लैंड कमीशन जो जेको आहे सो सरबराह आहे ऐं बैलेंस वारो बाबा मशहूरु आहे। उते जे तक ते तव्हां वञो कंहिं बि हिन ते त तव्हांखे बैलेंस वारो बाबा नज़र ईंदो। इन जी वज़ाहत बैलेंस वारो साईं जेको आहे सो मशहूरु हाणे यानी तस्वीर पीर फज़ल शाह जीलानी साहिबु जेको आहे उन जी, अच्छा, उन जो मुक़ाबिलो आहे जेको आहे सैयद काज़िम अली शाह सां।
हाणे सैयद काज़िम अली शाह सैयद मरहम अली शाह इहे जेके आहिनि से पाण में अज़ीज़ आहिनि ऐं जेको आहे सो हिक ॿिए जा जेको आहे सो साला भेणी विया आहिनि। हाणे इहे हिंगोरजन जा सैयद आहिनि। मरहम अली शाह साहिबु अॻु में तहलके नाज़िम रहियो आहे ऐं मरहम अली शाह साहिबु इन इलाइक़े में तमामु वॾो असरु रखे थो। 2002 वारियूं जेके चूंडूं थियूं उन में फज़ल शाह जिलानीअ जो ऐं सैयद मरहम शाह जो जेको वोटनि जो असरु हो, मां सम्झां थो त हुन 57,000 वोट खयां त हुन 47,000 वोट कया। हाणे इहो 8-10 हज़ारनि जो वोट जो फ़र्क़ु जेको आहे, इन विच में पीर फज़ल शाह जिलानी जॾहिं ॿोॾि आई तॾहिं बि कोन आयो, जॾहिं जेको आहे सो बरसातूं थियूं तॾहिं बि कोन आयो। हिन सॼे अरसे में हू पंहिंजे तक में वियो ई कोन्हे। माण्हुनि जुलूस कढिया त असांखे पंहिंजो MP MN ॻोल्हे ॾियो। तंहिंजे करे इहो 10 हज़ारनि जो जेको मार्जन सैयद मरहम अली शाह जो ऐं काज़िम अली शाह वारनि जो पीर फज़ल शाह जिलानीअ सां, या ईअं खणी चइजे त राणीपुर वारनि पीरनि जो हिंगोरजन जे पीरनि सां जेको इहो 8 हज़ारनि 7 हज़ारनि जो जेको डिफरेंस आहे, उहो हींअर ख़तमु थियण जो इम्कानु आहे ऐं उहो 8 हज़ारनि सां बि ख़तमु न थींदो, 4 हज़ारनि सां ख़तमु थींदो। छाकाणि तव्हां जेकॾहिं 4 हज़ार तव्हां मथे वेंदो त 3 हज़ार हेठि ईंदा। तंहिंजे करे इहो 4-5 हज़ारनि जो फ़र्क़ु हुननि जी जेका ख़राबु कारकर्दगी रही आहे राणीपुर जे पीरनि जी, उन सबबु इहो चिटो इम्कानु आहे त इहा सीट यकीनन जेको आहे सो काज़िम अली शाह खटंदो। थोरो जेकॾहिं असां इन मौज़ूअ ते बि ॻाल्हाईंदा था रहूं पिया, पीरनि जो जॾहिं ज़िक्र निकितो आहे, असांजी नई ID जेका आहे त असां वटि जेका सियासत आहे, पीरनि मुरीदनि वारो बि हिकिड़ो उन में आहे हिसो, त उन्हनि ताईं बीठी आहे ही उधूं फिरे थी पई, नसुल दर नसुल मुंतकिल पई थी थिए। त पीरनि सैयदनि जो जेको किरदारु आहे हिन सियासत जे अंदरि, थोरो असांजे नाज़रीन खे ॿुधायो अंग केतिरो आहे। वॾा वज़ीर सिंध जा जेके सैयद थींदा अचनि। ॾाढी तव्हां दिलचस्प ॻाल्हि कई आहे। मुंहिंजी अमड़ हिकिड़ो मूंखे शेर ॿुधाईंदी हुई त ज़ुल्फ़कार अली जो पंहिंजो कमु, तलवार शिमिर जो पंहिंजो कमु, हूअ साफ़ करे ईमाननि खे, हूअ क़तलु करे महिमाननि खे, तलवार साॻी आहे किरदारु मटा। मां तव्हांखे ॿुधायां त राणीपुर जा जेके असांजा जिलानी सैयद आहिनि ऐं जेके हिंगोरजन जा आहिनि, उन विच में थोरो फ़र्क़ु। राणीपुर जा जेके पीर साहिब आहिनि से तव्हांखे कॾहिं बि तव्हां वञो, इलाइक़े जे माण्हुनि कॾहिं बि उन्हनि को डिमांड कान कई आहे, हुननि कॾहिं बि पंहिंजे इलाइक़े में तक में न विया आहिनि पंहिंजे तकनि खे ॾिसणु, पंहिंजे वोटरनि खे ॾिसणु, पंहिंजे पुलिंगुनि खे ॾिसणु। ही हेॾी सारी बरसाति आई, ठरी मीरवा सॼो ॿुॾी वियो, साईं तव्हांजी सुई गैस ॿुॾी वई, कुंभ ॿुॾी विया आहे, जेको ख़ासि करे 2011 में बरसाति पई। पर साईं घर वेठे जेको आहे सो दुआऊं ॾींदो रहियो ऐं जेको आहे सो कदम रंज फरमाए 2 कदम खणी माण्हुनि पंहिंजे तक में न विया। उन जे अगेंस्ट में जेको पीर काज़िम शाह वारा आहिनि, मरहम शाह वारा आहिनि, उन्हनि जो वरी अंदाज़ तव्हांखे हीअ ॿुधायां त राणी इन हिंगोरजन जे शहर में उन्हनि जो घरु आहे। हिंगोरजन जे शहर में मेन रोड ते हुननि हिकिड़ी वॾी ख़ैराती इस्पताल ठाराई आहे, जंहिंमें ऑपरेशन थिएटर आहे, जंहिंमें जनरल वार्ड आहे ऐं जंहिंमें जेको सो डॉक्टर आहिनि कराचीअ जा, ऐं उते जेको आहे सो अखियुनि जूं कैंपूं था लॻाइनि, उते जेको आहे सो ॿियूं शयूं कराईंदा आहिनि। तव्हां हींअर बि वञो ऐं उते हिकिड़ी वेलफेयर ट्रस्ट ठहियलु आहे। पोइ हींअर गुज़िरियल महीने में उन्हनि हिकिड़ी कैंप अखियुनि जी उते हणाई। हाणे इहे सॼो इस्पताल जो ख़र्चु सैयद मरहम अली शाह, सैयद काज़िम अली शाह पाण भरींदा आहिनि। हाणे हिकिड़ा सैयद आहिनि जेके पंहिंजे घरऊं अॻु में सैयद जो ऐं हकीम जो ऐं उस्ताद जो कमु इहो हूंदो हो त तव्हां वटि जेका बि हिकमत आहे, तव्हां वटि जेका बि रहनुमाई आहे, तव्हां वटि जेको बि जेको आहे सो इहो पंहिंजो इहो तव्हांखे ख़ुदा जेको ॾिनो आहे, फैज़ ॾिनो आहे, उहो माण्हुनि ताईं पहुचायो। अॻु में सैयद जो मतिलबु इहो हूंदो। बदकिस्मतीअ सां मुल्क जे मुख़्तलिफ़ हालतुनि जे करे केतिरनि सैयदनि जी ज़ात जे लाइ तमामु घणा सुवाल पैदा कया आहिनि। हाणे मां जेका तव्हांखे ॻाल्हि कई, पर भेटाई त इन खे तसवर खे रद्द करे छॾियो न। ॾात नाहे ज़ात ते जो वहे सो लहे। पाण बि सैयद हुयो भेटाई साहिबु, त बि उन जी ज़ात वारे इन चकर मां ई कढी छॾियो त संदो ज़ात जवाबु तूं कहिड़ो पुछी तिन खां। हिननि ज़ातियुनि जे नालनि ते अची जेको माण्हुनि खे यरगमाल बणायो आहे, मुरीद जे नाले में जेको ग़ुलामीअ जो दौरु शुरू कयो आहे असांजे सिंध जे अंदरि, उहो दौरु टुटणु खपे। उहो हिन इलेक्शन में बि टुटणु खपे, हूअं बि टुटणु खपे न। पीर जो कमु आहे गादी ते वेही ऐं तूं वठी टोणा फीणा वेठो कर। तुंहिंजो कमु सियासत में छा आहे? तूं माना धंधोड़ी या तूं धंधो थो करे न। इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु गादियूं बि हलाए थो ऐं तूं सियासत बि हलाए थो। हिन ते मोटीअ जी ॻाल्हायूं था, मखदूमनि ते बि ॻाल्हायूं था, उन्हनि जे किरदार ते बि ॻाल्हायूं था पिया। ऐं वक़्तु जो आहे नंढी साहीअ जो इशारो थी वियो आहे, वरी असां मोटी था अचूं। नाज़रीन, असांजी ख़ुसूसी नशरियात जारी आहे। वक़्तु जो आहे नंढी साही जो, असां सां गॾु रहिजो। पोल सेंटर में हिकु भेरो ॿीहर भली कार। मंज़ूर साहिबु, हिन ब्रेक ते वञण खां अॻु में ॻाल्हि कईसीं हाला जे मखदूमनि जी,
तस्वीर मूं ॻाल्हि इहा पई कई त मखदूम तालिबुल मौला बि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कई आहे जेका ख़ुदि सैयदनि मखदूमनि जे किरदार खे वाज़े थी करे। अगरि ख़िदमत करण जी ताक़त नाहे तालिबुल मौला त मखदूमी हिन दुनिया में वॾो मनसब त कोन्हे को। यानी जेकॾहिं तव्हां अवाम जी ख़िदमत नथा करे सघो, अवाम जी जेका सा चाकरी नथा करे सघो, हुननि जे भलाई लाइ कुझु नथा करे सघो, त मखदूमीअ जो जेको मनसब ऐं नालो या जेको सो लक़ब आहे उहो त को दुनिया में का भली शइ कान्हे का। अगरि ख़िदमत करण जी ताक़त नाहे तालिबुल मौला, तंहिंजे करे मां सम्झां थो त सैयदनि खे ऐं जेको आहे सो अॻुवाणनि खे, अवाम जा जेके बि ख़ादिम थियणु चाहिनि था, अवाम जी जेके ख़िदमत करणु चाहिनि था, अॻु में मां तव्हांखे ॿुधायां त दुआ जे लाइ सैयद, इल्म जे लाइ उस्ताद ऐं अघाईअ जे लाइ, बीमारीअ जे लाइ जेको आहे सो हकीम जेको हूंदो हो, इहे सभु शयूं पंहिंजो मुफ़्त में ॾींदा हुआ। उस्ताद मुफ़्त में तइलीम ॾींदो हो, हकीम जेके आहिनि से मुफ़्त में जेके आहिनि से दवाऊं ॾींदा हुआ, ऐं जेके आहिनि से सैयद जेके आहिनि से माण्हुनि खे हिकिड़ी मुफ़्त जी राह ॾेखारींदा। माज़रत सां अॼुकल्ह सभु शयूं उहे उल्टियूं थी वियूं आहिनि। तंहिंजे करे मूं तव्हांखे ॿुधायो पिए राणीपुर जे पीरनि जो ऐं सैयद काज़िम अली शाह वारनि जो, त काज़िम अली शाह वारनि हिकिड़ियूं इस्पतालूं क़ाइमु कयूं। तव्हांखे अख़बारुनि में मां इश्तिहार ॾेखारियां जंहिंमें हू पंहिंजे इस्पतालुनि जे लाइ ग़रीब माण्हुनि खे चवंदा आहिनि बाबा का बि फीस कान्हे का, तव्हां अचो असीं उन जी ख़िदमत। हाणे मां चवां त इहे जेके किरदार आहिनि, अहिड़नि किरदारनि खे अॻियां अचणु खपे। पीपल्स पार्टी या फंक्शनल मुस्लिम लीग उहा पंहिंजे जाइ ते, पर जेका ख़ुदा करण जी ॻाल्हि कबी उहा इहा आहे त जेके राणी हिन जा हिंगोरजन जा सैयद आहिनि, उन्हनि जो इहो उते जेको सिहत सेंटर आहे सो नेशनल हाईवे जेको तव्हांजो आहे, जेको कराची खां पिशावर रस्तो थो वञे, उन ते बिल्कुलु हिंगोरजन शहर में वॾी हिकिड़ी जेका असां हुननि इस्पताल क़ाइमु कई आहे। ख़िदमतगार खपनि ख़ुदा जी ख़ल्क़ खे, सिंध खे खपनि। तंहिंजे करे मां सम्झां थो त उते हुननि जो कमु वधीक आहे। इहा सीट यकीनन पीपल्स पार्टी हाराईंदी। लाड़काणो बि थी वियो, राणीपुर बि थी वियो, हाणे टीं सीट जेको मुक़ाबिलो अहम आहे तमामु, उहो आहे मातलीअ वारी क़ौमी असेंबली जे तक ते। उते जेको आहे सो हींअर आहे ग़ुलाम अली निज़ामाणी साहिबु। ग़ुलाम अली निज़ामाणी तव्हांखे यादि हूंदो त पंहिंजे तक में 2002 में बि हो, 2008 में बि हो, डिस्ट्रिक्ट काउंसिल जो बदीन जो चेयरमैन बि रही चुको आहे। पर ग़ुलाम अली निज़ामाणी साहिब जे लाइ मशहूरु आहे त हू पंहिंजे तक में वेंदो ई कोन्हे को। नतीजे तव्हांखे यादि हूंदो, मां तव्हांखे तस्वीर यादि ॾियारियां त तव्हांखे यादि हूंदो त डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जेके आहे सा ग़ुलाम अली निज़ामाणी जे लाइ तक़रीरूं कयूं, बाक़ाइदे जलसनि में चयो वई त जेको आहे सो इहो किथे आहे। माण्हुनि उते मुतालबा कया त साईं जेको आहे सो असांजे तक जो MNA आहे कोन, तंहिंजे करे उन ग़ुलाम अली निज़ामाणी जे ख़िलाफ़ु डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ऐं पीपल्स पार्टीअ जा उहिदेदार ॻाल्हाईंदा रहिया आहिनि। हींअर उते कंहिं तक ग़ुलाम अली निज़ामाणी जी हिन प्रोग्राम शुरू थियण खां अॻु में ताईं जेका असां मालूमात वरिती त ग़ुलाम अली निज़ामाणी फार्म कोन भरायो आहे। उन जाइ ते वरी जेको आहे सो बदीन जो अॻूणो जेको नाज़िम आहे पीपल्स पार्टी जो कमाल चांग जेको आहे सो उन फार्म भरायो आहे। हाणे चांग जेके आहिनि से बदीन में वेठा आहिनि ऐं जेके आहिनि से कुझु हैदराबाद जे हुननि हदुनि में बि आहिनि। हाणे जेकॾहिं कमाल चांग बीहे थो त इहो वरी हिन जे लाइ जेको आहे सो इन तक जे लाइ ॼण त थोरो जेको आहे सो निस्बतन ओतिरो माण्हू हूंदो। ॿियो उते फंक्शनल मुस्लिम लीग जो वोट आहे, फंक्शनल मुस्लिम लीग जो बि असरु आहे। उते वरी जेको आहे सो फंक्शनल मुस्लिम लीग अली असगर हाले पोटो आहे जेको आहे सो उनखे ॾिनी आहे। हाणे अली असगर हाले पोटो इतां हुई क़ौमी असेंबलीअ जो अॻु में जेको आहे सो इन इलाइक़े में MNA रहियो आहे पंहिंजो अब्दुल्ला हाले पोटो साहिबु 1988 में 90 में उन जो भाइटु रहियो आहे। ऐं बदीन जो जेको अॻूणो नाज़िम आहे 2004 खां वठी करे 8 ताईं जेको हो जेको आहे सो अली अनवर हाले पोटो उन जो सौटु आहे। तंहिंजे करे इहो मुक़ाबिलो सख़्तु थियण जो इम्कानु आहे। अच्छा, इन में वरी हिकिड़ी ॿी जेका सिचुएशन आहे उते त जेको बशीर हाले पोटो आहे उहो बि तव्हांजो अॻूणो MNA आहे, उनखे पीपल्स पार्टीअ सूबाई असेंबली टिकट ॾिनी आहे। तंहिंजे करे हाले पोटनि जे विरहाइजण जा इम्कान आहिनि। मूं 2-3 मिंट अॻु में जेको आहे सो बदीन जे सहाफ़ी शकूर मेमण खां पुछो त भला जेको आहे सो कहिड़ो ऐं केतिरो मुक़ाबले जो इम्कानु आहे, त हुन इहा ॻाल्हि कई त इहो बि इम्कानु आहे त जेके हाले पोटनि जो वोट आहे सो सूबाई असेंबलीअ ते पीपल्स पार्टी कैंडिडेट खे वञे ऐं क़ौमी असेंबलीअ ते वरी फंक्शनल मुस्लिम लीग जे उम्मीदवार खे वञे। तंहिंजे करे ग़ुलाम अली निज़ामाणी ऐं अली असगर हाले पोटे जो बि सख़्तु मुक़ाबिलो आहे। 2002 वारी जेके चूंडूं हुयूं उन्हनि में बि अली अकबर मां सम्झां थो त हिकिड़ो निज़ामाणी हो, उन्हनि सां मुक़ाबिलो कयो। फ़र्क़ु जेको हो सो 8-10 हज़ारनि जो। हाणे पीपल्स पार्टी जी जेका 2002 वारी पॉपुलरिटी आहे उन में फ़र्क़ु अची वियो आहे। तंहिंजे करे इन ॻाल्हि जो बि इम्कानु आहे त इहा सीट बि पीपल्स पार्टी खां हली वञे। अच्छा, ॿियूं कहिड़ियूं सीटूं आहिनि जिते फंक्शनल ऐं पीपल्स पार्टी जे विच में मुक़ाबला थींदा? हा, इहो तमामु। उन खां पोइ तस्वीर जेका मीर पुखा शहर वारी सीट आहे जंहिं ते पीर आफ्ताब शाह जीलानी
MNA हुयो पीर आफ्ताब शाह जीलानी 2-3 ॾींहं अॻु में पीपल्स पार्टी खां कावड़िजी पियो आहे। छाजे करे कावड़िजी पियो आहे त हुन जेको नंढो भाउ अमजद शाह जीलानी हो उनखे टंडेजाम वारी PS 50 जी जेका सीट हुई उहा न ॾिनी वई आहे। उते वरी शर्जील मेमन साहब खे चयो अथनि त तूं पंहिंजा जेके आहिनि से हंध टपड़ उते खणी वञी उते वञी जीअं मां कल्ह ॻाल्हि कई त मैं मंझी किथे डावां। हाणे टंडेजाम ते शर्जील मेमन साहब जेको आहे सो वञे थो। नतीजे तौर ते उते जेको पीर अमजद शाह जीलानी उनखे टिकट नथी मिले। उन जे करे वॾो भाउ पीर आफ्ताब शाह जीलानी उन सां नाराज़ आहे। 2-3 ॾींहं अॻु में काइम अली शाह वियो पर काइम अली शाह खे उहो रिसीव करणु न आयो। नतीजे तौर ते मीरपुर ख़ासि शहर वारी जेका क़ौमी असेंबली सीट आहे उते फंक्शनल मुस्लिम लीग कुर्बान अली शाह खे टिकट ॾिनी आहे। कुर्बान अली शाह तंहिंजे करे उहा सीट अच्छा उते फंक्शनल मुस्लिम लीग जो बि असरु आहे ऐं उते गॾोगॾु कुझु हज़ार वोट जेके आहिनि से अरबाब ग़ुलाम रहीम वारे पार्टी जा ॻाल्हि जारी था रखूं पिया। नाज़रीन असांजो इलेक्शन बाबति जेको ख़ुसूसी प्रोग्राम आहे उहो जारी आहे। वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो हिन वक़्तु ऐं वरी असीं हाज़िर थियूं था